बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुर बिलावल दास्तान पियो हिन दास्तान मेरी जखरो हिकिड़ो आहे समन जो हिकिड़ो ख़ानदान हिकिड़ो सफ़ी बहादुर सरदार आहे उन जी तारीफ़ थियल आहे उन जो किरदारु आहे चए थो जखरो जोड़े पाण धणीअ पैदा कयो केहर जीअं करो खड़ियो मद मुछूं मोड़े समुंड जीअं सीर कयो तो ॿार जीअं ॿोड़े घोट चढ़ियो घोड़े पेच न लाया पिचरा हाणे इहो जखरो तख़्त ते वेठो आहे चवणी ॿुधाए थो जखरो जोड़े पाण धणीअ पैदा कयो हिन जखरे खे अलाह साईं पंहिंजे हथनि सां उठायो केहर जीअं करो खणियो मल मुछूं मोड़े जे शींहं जेको आहे केहर शींहं जेको आहे गाटू ऊचो करे थो हले चई हीअ कोन्हे वांगुरु गाटू ऊचो करियो मल मुछूं मोड़े हीअ पहलवान जेको आहे चेपर पियो वठे समुंड जीअं सीर कयो जीअं समुंड जेको आहे उनजो तिखो वकुड़ो जेको आहे उहो ॿोड़ींदो आहे सो ॿार जीअं ॿोड़े जीअं वरी दरिया जेको आहे सो ॿोड़ींदो आहे तीअं हीअ बि पंहिंजे सखा सां जेको आहे सो मुल्कनि खे ॿोड़े पियो घोट चढ़ियो घोड़े हीअ हाणे घोट हीअ सरदार जेको आहे सो घोड़े ते चढ़ियो माना हुकूमत जे वागून संभालियूं आहिनि पिच न लाया पिचरा हाणे सुवाली जेको आहे सो उन्हनि पिचरा ठाहिजनि अचो वञो खणी लाथी आहे जखरा तूं जीअं तुंहिंजो कने मधो मसुनिया अखियुनि ऐं हीअं ॿिन्ही तारी तुंहिंजी जखरा तूं जीअं जखरा तोखे अलाह साईं वॾी हयाती ॾे तुंहिंजो कने मधो मसुनिया मुंहिंजा कन तुंहिंजी का बि गिला न ॿुधनि अखियुनि ऐं हीअं मुंहिंजे अखियुनि ऐं दिलि खे ॿिन्ही तारी तुंहिंजो यासरो आहे जखरो जुस करो ॿिया मिड़ी मल समय जे सुहाग जी कंहिं न पे ई कल मिटी या मुरसल असलू ही एतिरी चए थो जखरो जुस करो जखरो जिस्म में सही सलामत ॿिया मिड़ी मल ॿिया नाले जा पहलवान आहिनि समय जे सुहाग जी कंहिं न पे ई कल हिन जे भाग जी हिन समय सरदार जे भाग जी कंहिंखे ख़बर ई कान पई को हिनखे सम्झी न सघियो मिटी इहा मुरसल असुल ही एतिरी इहा हुई का एतिरी मिटी हुई जंहिंमां इहो तयारु थियो हीउ ठहियो हाणे इहो नबी साईं जे शान जी बि ॻाल्हि आहे नबी साईं जो हिकिड़ो किरदारु आहे उहो इन या ॿिन में असरात आहिनि पियल जे सुकोन जहान में सिंध सूरत हिंदुहाण दर दाता मंग मंग था ॿिए जी कढ मकान पाटूं दर पाण मन हाल पसी माल करे चए जेहस कोन जहान में हिन जहिड़ो को जहान में कोन्हे सिंध सूरत हिंदुहाण न को सिंध में न को सूरत में न को हिंदुस्तान में हिन वक़्तु दर दाता मंग मंग था ए सुवाली इन दाता ऐं सखीअ जे दर ते सुवाल कर ॿिए जी कढ मकान ॿिए जी परवाह न कर पाटूं दर पाण वंडींदड़ आहे मन हाल पसी भाल करे मन तुंहिंजो हाल ॾिसी थो वञे सारो महिरबानी करे जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾिसण में मुहड़ मिड़नी मुरसले सरसु संदुसि शान ख़बर कान खलील जे कादर मुको क़ुरान फ़कान का बको सेन अवदना इहो मुयसर थियुसि मकान इहो आगे जो एहसान जंहिं हादी मेड़ मेड़ो जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾिसण में हिन जखरे जहिड़ो जवान सफ़ी ॾिसां कोन ॾिसण में हिन इलाइक़नि में दुनिया में नज़र नी कोन थो अचे हाणे नबी साईं जी ॻाल्हि आहे मुहड़ मिड़नी मुरसले जेके बि रसूल थी गुज़रिया आहिनि उन्हनि सभिनी जो महीनदार सरसु संदुसि शान इन्हनि सभिनी खां हिन जो शान वधीक ख़बर कान खलील जे कादरम को क़ुरान हिन दोस्त जे ख़बर हिन जे तारफ़ लाइ अलाह पाक क़ुरान शरीफ़ नाज़िल कयो फ़कान का बकौसेन अवदना इहो मुयसर थियसि मकान जॾहिं महराज ते नबी साईं खे अलाह पाक घुरायो त हिननि जे विच में फ़कान का बकौसेन अवदना ॿिनि कमाननि जेतिरो या उन खां वञा घटि एतिरो वेझड़ाए पियो मकान हिनखे मिलियो इहो आगे जो एहसान इहो अलाह पाक जो असां ते एहसान आहे उमतुनि ते जंहिं हादी मेड़ में जंहिं अहिड़ो हिदायत वारो असांखे मोकिलियो
समा तो सिर छट न त पागारा पुरस ॿिया गहण तुंहिंजे गंजड़े अचे जाल जगट जन जे हुई पट तन चिया ई बिखिया समा ए जकरा तो सिर छट तुंहिंजे बि सिर ते छट आहे तूं बि ताजदार आहीं न त पागारा पुरस ॿिया न त ॿिया बि पगुन वारा मर्द घणी आहिनि सरदार आहिनि बादशाह आहिनि गहण तुंहिंजे गंजड़े अचे जाल जगट पर तुंहिंजे कचहरीअ में जाम ख़लक अचे थी सवाली जेके हूंदे तोड़ जाम अचनि था छो जो जन जे हुई पट तन कीअं आई बिख्या तुंहिंजो दस्तूर आहे जहिड़ो जंहिंजो सुवालु हूंदो तंहिंखे तूं उन हिसाब सां ॾीं थो जा तूं साकी आहीं त वटीअ विझ म विच जा तूं साकी आहीं त वटीअ विच में विझ जूत तुंहिंजो जखरा सानी आहे सिज नीह प्यालो निज ख़ालिस ॾेज खुयनि खे जा तूं साकी आहीं जेकर तूं साकी आहीं त वटीअ विच में विझ त पोइ या जेका प्याली आहे उन में विथी न विझ जूत तुंहिंजो जकरा सानी आहे सिज ऐं जकरा तुंहिंजी सखा जेका आहे सिज वांगुरु आहे जीअं सिज सभिनी खे ॾिए पियो सभिनी ते महिरबानी थियो तूं बि सभिनी खे पंहिंजी सखा मां संभाली पियो नीह प्यालो निज ख़ालिस ॾेज खुयनि खे हीअ जेके मांदा माण्हू आहिनि इन्हनि खे पंहिंजे प्यार मञा उहो प्यालो ख़ालिस उहो प्यार हथां जादम जखरे वटीअ विच न पोइ पी पी सो पुर थिए जो आत्म पासे होए कैफ़ धारा पोइ चल जीए क़ौम जहान में हथां जादम जखरे वटी विच न पोइ हिन जादम जखरे जे सफ़ीअ जे हथां वटीअ में जेको आहे सो जेका सखा हले पई उन में विच को हुन में विथी नथी पए पी पी सो पुर थिए जो आत्म पासे होए हिन आत्म सखा जी अलामत आहे छो त हिन सखीअ पासे जेको बि आयो उहो पियो पीअंदो जेसीं वञी ढापे कैफ़ धारा को चल जीए क़ौम जहान में हिन जो ख़्यालु इहो आहे त कैफ़ खुमार खां सवाइ को बि हिन जहान में न हुजे हाणे खुमार ॿियो कोन हुजे पर माण्हू ख़ुशि गुज़ारीनि उन जा मुआशी मसाला जेके हिलो हुजनि जे हीअ ते हीअ जकरो वटीअ विझे न विच अचो आया निच समय वाई वात में जे हीअ ते हीअ जकरो वटीअ विझे न विच कहिड़ी बि हुजे वटी उन में इहो विथी कान थो विझे हीउ जकरो अचो आया निच हिन जो आहे रुगो समय वाई वात में हिन समय जे वात में रुगो वाई आहे त अचो आया निच भली करे आयो अचो बिस्मिल्लाह को हुन जोहारीअ जकरो जंहिं ॾेह ढया ॾेई लुॾिया थे लींघुनि में सालुनि में सेई समय सभेई तामाहू तार कया को हुन जोहारीअ जकरो तूं हुन जकरे जी सारा छो नथो करी जंहिं ॾेह ढया ॾेई जंहिं ॾेहनि खे जेको आहे ॾेई ढाए छॾियो लुॾिया थे लींघुनि में जेके वीचारा मिसकीन माण्हू फाटल कपिड़नि में पे घुमिया सालुनि में सेई उन्हनि खे जेको आहे हिन सालूं शालूं आलीशान उमदुनि शालुनि में माना उमदनि लिबासनि में उहे हुनखे ढके छॾिया समय सभे ई तामाऊ तार कया हिन समय जेके बि तामाऊ आहे जेके बि सवाली हुआ हुन सभिनी खे ठाहे तार करे छॾियो को हुन जोहारीअ जकरो जे ॾे विलहनि वेला कनी माणक मेड़िया कनी साज़ी तबेला समय सवेला तामाऊ तार कया को हुन जोहारीअ जकरो छो नथो हुन जकरे जी साराह करी जे ॾे विलहनि वेला जेके बुखियनि खे जेको आहे वेला थो ॾे खाधो थो खाराए कनी माणक मेड़िया किन हिन वटां माणक वञी कया हुनखे मिलिया किन ताज़ी तंबेला किन वञी तंबेलनि में ताज़ी घोड़ा छोड़िया समय सवेला तमाऊ तार कया हिन समय जेको आहे सवेल ई जेके बि सवाली आहे उन्हनि खे ठाहे छॾियो को हुन जोहारीअ जकरो जो वेलो कंहिं न विझे समूह चंड संजे जे अणतूणिया आलम में को हुन जोहारीअ जकरो छो नथो जकर जी साराह करी जो वेलो कंहिं न विझे जेको कंहिंखे बि बुखियो नथो रहणो ॾे समूह चंड संजे समूह उन्हनि खे आछे पियो अचो
जे अणतूने आलम में जिन जेके दुनिया में जिन वटि कूतू ई कोन्हे, वटि खाधो कोन्हे, उन्हनि खे सॾ थो करे। समूह सवाई ॿहूं ॿियनि या वितरो दान जे दरबार में वरती इहा वाई, ॻहड़ ॻाल्हाए महड़ सभु मल्हाया। समूह सवाई ॿहूं ॿियनि या वितरो, ॿिया बि सखी आहिनि पर हीअ हिननि सभिनी खां समूह जेका वधीक आहे। दान जे दरबार में वरती इहा वाई, हिन दाना जे दरबार में हीअ ॻाल्हि पई हले त ॻहड़ ॻाल्हाए महड़ सभु मल्हाया। त हिन माण्हूअ वॾे माण्हूअ ॻाल्हाए ग़रीबनि जी वकालत करे उन्हनि खे संभाले महड़ सभु मल्हाया। पंहिंजा जेके महंदार हुआ, जेके अॿा ॾाॾा हुआ, उन्हनि सभिनी खे हिन सुरखुरू करे छॾियो।